सिंधड़ी में वर्कर्स यूनियन नारा केनाल सर्कल जे मुलाज़िमनि पारां गॾिजाणी कोठाई वई। इन मौक़े ते हुननि चयो त डायरेक्टर नईम अख्तर मेमन जे कल करप्शन खां केर बि लिकियल नाहे ऐं समूरा गैर क़ानूनी वाटर कोर्स हिन जे आशीर्वाद सां हलंदड़ आहिनि। सिंधड़ी एडुकेशन मुतहदा फेडरेशन सिंध में वर्कर्स यूनियन नारा केनाल सर्कल जे मुलाज़िमनि पारां डायरेक्टर नारा केनाल नईम अख्तर मेमन जे कयल करप्शन ऐं मुलाज़िमनि खे हीसाइण ख़िलाफ़ कोठायल गॾिजाणी में अब्दुल सलाम शर, नूर मोहम्मद मरी, गुलबहार शर समेत ॿियनि मुलाज़िमनि पिणु मीडिया पारां सां ॻाल्हाईंदे चयो त ॼाणायल डायरेक्टरनि जे कयल करप्शन के खां बि लिकल नाहे। हू सदाईं असां नंढनि मुलाज़िमनि खे हिसाईंदो रहे थो। ही पैसनि एवज़ नारा केनाल में गैर क़ानूनी पाइप लॻाए पाणी विकिरो कंदो रहियो आहे। जहिड़े त कोर्ट सगुर जे हुकुम बावजूदि डायरेक्टर पाणी विकिरो करण समेत करप्शन जे ॿियनि इल्ज़ामनि में मुलविस पिणु आहे ऐं कोर्ट जे हुकुम ते गैर क़ानूनी वाटर कोर्स पिणु बंदि कराया विया हुआ, पर डायरेक्टर पंहिंजो पावर जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे ॿीहर समूरा साॻिया वाटर कोर्स खोलराए छॾिया आहिनि। हुननि चिता ॾींदे चयो त समूरा गैर क़ानूनी वाटर कोर्स बंदि कया वञनि। ॿी सूरत में 24 अक्टूबर ते ॼाणायल डायरेक्टर जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।